प्रोग्राम स्टार्ट थियो अॼु खां तक़रीबन 1.5 साल अॻु में त उन सां इहो आहे त जेके बेनिफिट्स उन्हनि खे बहिराड़ी जे औरतुनि खे या जिन जिन एरियाज़ में इहो प्रोग्राम हले थो पियो जेके मिलिया आहिनि उन्हनि जी सोशल मोबिलाइज़ेशन वग़ैरह स्टार्ट थी आहे त असां वटि इन जी जेका क्वालिटी सर्विस आहे PPHI जी हॉस्पिटल्स ते उहा तमामु इम्प्रूव थी आहे। जीअं असां वटि एंटीनेटल केयर आहे, औरतूं जेके आहिनि से उहो पंहिंजा कंप्लीट विज़िट्स शेड्यूल विज़िट्स जेके आहिनि उहे कंप्लीट कोन कंदियूं आहिनि, पर हिते जेके उन्हनि खे बेनिफिट्स वग़ैरह ॾिनल आहिनि उन्हनि जी तहत इहा उन्हनि जे लाइ काउंसलिंग जे थ्रू जेको आहे सो उहो ऐं डिफरेंट सेशन्स में ऐं इवन फॉलोअप्स उन्हनि सां कया था वञनि त जे उहे पंहिंजे शेड्यूल विज़िट्स कंप्लीट कनि त जीअं न त सिर्फ़ु ॿार जी सिहत पर माउ जी सिहत जेका आहे उहा बि बहितर थी सघे। उन खां अलावा डिलीवरी जेका आहे ऐं बाक़ी जेके सर्विसिस आहिनि पोस्टनेटल सर्विसिस उन ते फोकस इहो आहे त असां वटि जेके औरतूं आहिनि उहो जेकी आम रूटीन में जेके कंहिं अताई डॉक्टरनि ॾे या दाइन वग़ैरह जे हथ चढ़ी वेंदियूं, असांजो फोकस इहो आहे त उहे इंस्टीट्यूशनल जेके आहिनि से उहे क्वालिटी सर्विसिस रिसीव कनि, जंहिंमें असां अगरि कंपेरिज़न कयूं त पहिरियां जेके असां वटि सर्विसिस हुयूं अलहमदिल्ला सुठियूं हुयूं, पर ममता प्रोग्राम जे अचण खां पोइ ईअं सम्झो त उन में 80% जेको आहे सो इंक्रीज़ आयो आहे। ऐं पहिरियां जेके औरतूं पंहिंजी सर्विस वठण जे लाइ विच में जेकॾहिं उनखे क्विट करे वेंदियूं हुयूं पंहिंजे विज़िट्स खे पंहिंजी सर्विसिस वठण खे, त ममता प्रोग्राम अचण खां पोइ हू पंहिंजा कंप्लीट विज़िट कनि थियूं। उन्हनि जी असां जेका पूरी एनालिसिस कई आहे त उन में असां वटि जेके एनेमिक मदर्स अचनि थियूं ऐं उहे सप्लीमेंट्स रूटीन में असां खां वठनि थियूं, मेडिसन उनजी काउंसलिंग कई थी वञे।